दोस्तों इन कहानी की शुरुआत थिए थी औरत की ज़िंदगी सां, जंहिंजो अक्सर यो सवाल हुए तो मुंहिंजो मुड़ुस मूंसां ठहे ही नथो, मुंहिंजे मुड़ुस की ज़िंदगी में शायद को बियो आहे। तो दोस्तों अड़े ही हवाले से एक दफ़े की गाल है तो एक औरत हुई, उन जो मुड़ुस उन सां ठहंदो ही न हो। उन्हें जाम कोशिश कई पंहिंजे मुड़ुस के परचाइण की, पर उन्हें जे ज़हन में सदाई इहो ही वहम हो तो मुंहिंजो मुड़ुस मूंसां ठहे ही नथो। साईं हुन औरत ॻोठ जी कंहिं ॿी औरत सां इहा ॻाल्हि कई, तॾहिं हुन औरत ॿुधायो त फलाणो फ़क़ीर रहे तो, उहो अहिड़ो धागो करे ॾिए थो जंहिंसां 100 सालनि जा टुटल रिश्ता उहे बि हिकु थी पवनि था। ऐं हुन वीचारी ॾुखियल औरत उहा ॻाल्हि ॿुधी उन औरत खे चयो त मूंखे बि हुते वठी हल त आऊं बि को धागो करायां त जीअं मुंहिंजो मुड़ुस मूंसां ठही पए। त दोस्तों ॿई ॼाणियूं उन फ़क़ीर वटि वञनि थियूं ऐं सॼो किसो उन फ़क़ीर खे ॿुधाइनि थियूं। दोस्तों उन फ़क़ीर चयो त तव्हांजो मसइलो त हल थी सघे थो, पर हिकिड़ी शर्त आहे। शर्त इहा आहे त तव्हांखे शींहं जी मुछ जो वार वठी अचणो पवंदो। औरत वीचारी जाम परेशान थी, चई शींहं जी मुछ जो वार भला मां किथां आणियां। तॾहिं भर में वेठल ॿी औरत उनखे चए थी परेशान न थी, मुंहिंजो बाबा साईं शहर में रहे थो, हुते हिकिड़ो वॾो चिड़ियाघर आहे ऐं उन चिड़ियाघर में हिकिड़ो वॾो शींहं रहे थो। पाण हुतां खां शींहं जी मुछ जो वार वठी ईंदासीं। बहरहाल ॿई ॼाणियूं घर वञनि थियूं। ॿिए ॾींहुं ॿई ॼाणियूं सिधो उन चिड़ियाघर वञनि थियूं ऐं चिड़ियाघर जे मालिक सां सॼी हक़ीक़त कनि थियूं। चिड़ियाघर जो मालिक इन्हनि खे चए थो, चई शींहं पंहिंजी मुछ जो वार भला कीअं पटण ॾींदो। तॾहिं वरी ॿई ॼाणियूं परेशान थी पवनि थियूं। तॾहिं वरी उन चिड़ियाघर वारे खे चवनि थियूं कि भला इन ॻाल्हि जो को हल। तॾहिं चिड़ियाघर जो मालिक हुजे थो, उहो चए थो, चई शींहं जी मुछ जो वार उहो ई पटी सघे थो जेको शींहं जो दोस्त हुजे, ऐं शींहं जो दोस्त उहो ई थी सघे थो जेको शींहं सां सुबुह शाम मिले, शींहं खे गोश्त कराए। वीचारी मजबूर औरत उहो इहो कमु करण जे लाइ बि राज़ी थी पई। दोस्तों हाणे औरत सुबुह शाम उन चिड़ियाघर में अचणु शुरू कयो। साईं किलो गोश्त सुबुह जो वठी अची उन शींहं खे खाराए, किलो गोश्त शाम जो वठी वञी उन शींहं खे खाराए। त अहिड़े तरीक़े सां उन जो हिकु महीनो उन शींहं वटि अचणु वञणु थियो। त अहिड़े तरीक़े सां शींहं उन औरत जो दोस्त थी पियो ऐं ॿिन्ही जी पाण में दोस्ती थी पई। ऐं हाणे उहा औरत शींहं खे हथ बि लाहे पई ऐं उन जे पुठनि ते पंहिंजो हथ बि घुमाए पई। ऐं दोस्तों अहिड़े तरीक़े सां हिकिड़े ॾींहुं उन औरत उन शींहं जी मुछ जो वार पटे वरितो। ॾाढी ख़ुशि थी अची पंहिंजी पाड़े वारी औरत वटि आई ऐं ॿई ॼाणियूं गॾिजी वरी उन फ़क़ीर वटि वञनि थियूं। फ़क़ीर शींहं जी मुछ जो वार ॾिसी खिले थो। ॿई औरतूं परेशान थी पवनि थियूं ऐं चवनि थियूं त सर तव्हां खिलो पिया। फ़क़ीर चए थो त मां खिलां इन लाइ थो त तव्हांखे शींहं जी मुछ जो वार इहो कीअं मिलियो, इहो त नामुमकिन हो। तॾहिं उन औरत सॼी हक़ीक़त उन फ़क़ीर खे ॿुधाई। फ़क़ीर वरी खिलियो ऐं चयो त तूं औरत जेकॾहिं शींहं हिकिड़े जानवर, हिकिड़े ख़तरनाक जानवर सां दोस्ती रखे सघीं थी, उन शींहं खे पंहिंजो करे सघीं थी, त पोइ पंहिंजे मुड़ुस खे तूं पंहिंजो छो कोन थी करे सघीं? हू त तुंहिंजो मुड़ुस आहे, त पोइ पंहिंजे मुड़ुस खे छो कोन थी ठाहे सघीं? हिते औरत परेशान थिए थी ऐं सोचे थी। वरी फ़क़ीर चए थो, चई शींहं जी मुछ जो वार इन सां को बि धागो फीणो नथो ठहे। मूं त सिर्फ़ु तोखे हिकिड़ो टास्क ॾिनो हो त तूं औरत इहो कमु करे सघीं थी या न, ऐं तो इहो कमु करे ॾेखारियो। हाणे इन मिसाल मां ज़ाहिर थिए थो त तूं औरत जेकॾहिं शींहं ख़तरनाक जानवर खे पंहिंजो दोस्त ठाहे सघीं थी, त पंहिंजे मुड़ुस खे छो कोन थी ठाहे सघीं? त दोस्तों हिन ॻाल्हि मां उन औरत खे हिकिड़ी सम्झाणी मिले थी ऐं उहा औरत वापसी पंहिंजे घर वञे थी ऐं पंहिंजे मुड़ुस जी ॾींहं राति ख़िदमत करे थी, उन सां मोहबत करे थी
उन सां प्यार करे थी ऐं उन जे चवण में हले थी ऐं उन जी हर ॻाल्हि मञे थी। अहिड़े तरीक़े सां 6-7 महीननि खां पोइ ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जो पाण में ठाव थी पवे थो, पाण में हिक ॿिए सां मुहबत करणु लॻनि था। त प्यारा दोस्तो, भाइरो ऐं भेनरो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी इहा ॻाल्हि ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो, मुंहिंजी इहा ॻाल्हि सुठी लॻी आहे त प्लीज़ वीडियो खे लाइक बि कयो ऐं हिन वीडियो खे अॻिते शेयर कयो त जीअं इहा सम्झाणी असांजे ॿियनि भेनरनि ताईं पहुची सघे। दोस्तो, मिलूं था कंहिं ॿी कहाणी में।